सिंध पेंशनर्स ग्रेंड अलायंस सिंध के रिटायर्ड सरकारी मुलाज़मन जा अहम मुतालबा हुकूमत सिंध आॾो पेश करे थो, जेकी अहम मुतालबा आहिनि उन्हनि में ग्रुप इंश्योरेंस, बेनिवोलेंट फंड, 10% जो इज़ाफ़ो, सालियाना बजट में हाज़िर सर्फ मुलाज़मन ऐं पेंशनर्स जे पेंशन में 1 जेतिरो इज़ाफ़ो ऐं सिहत कार्ड जहिड़ा अहम मुतालबा शामिल आहिनि। थोरो तफ़सील ॾियणु चाहियां थो त ग्रुप इंश्योरेंस जो पस मंज़र छा आहे। साल 1969 ईस्वी खां सरकारी मुलाज़मनि जे पघारनि मां किस्तवार कटियो वियो आहे। 1969 ईस्वी खां जेको रिटायर मुलाज़िम 65 सालनि जी उमिरि में फौत थिए थो त उनखे ग्रुप इंश्योरेंस जी रक़म ॾिनी वञे थी। बाक़ी ज़िंदह मुलाज़मनि खे उन हक़ खां महरूम कयो वियो आहे जेको ज़ुल्म, ज़्यादती, बेइंसाफ़ी ऐं बुनियादी हक़नि जी लताड़ आहे। नंबर 2, बेनिफिट फंड। हीउ बि ग्रुप इंश्योरेंस वांगुरु पघारनि मां किस्तुनि जी सूरत में कटियो वियो आहे जेको रिटायर मुलाज़मनि जे मरण खां पोइ संदन पोयनि खे तमामु घटि रक़म जी सूरत में अदा कयो वञे थो। नंबर 3, 10%। 1 अप्रैल 2022 ईस्वी ते मियां शहबाज़ शरीफ़ साहिब वज़ीर आज़म थियणु शर्त उन ई ॾींहं खां पाकिस्तान जे सभिनी पेंशनर जी पेंशन में 10% इज़ाफ़े जो ऐलान कयो। उहो 10% सिंध खां सवाइ सभिनी ॿियनि सूबनि जे पेंशनर खे मिलियो, पर सिंध जा पेंशनर उन हक़ खां महरूम रहिया। छा सिंध पाकिस्तान जो सूबो न आहे जो हितां जे पेंशनर खे 10% इज़ाफ़ो न ॾिनो वियो। नंबर 4, पघार ऐं पेंशन में 1 जेतिरो इज़ाफ़ो। ही सम्झण जी पॉइंट आहे। साल 2020 ईस्वी ताईं हाज़िर सरस मुलाज़मनि जी पघार ऐं पेंशनर जे पेंशन में 1 जेतिरो इज़ाफ़ो कयो वेंदो हो जेको साल जी बजट में अनाउंस कयो वेंदो हो, पर उन खां पोइ स्टेप बाय स्टेप पेंशनर जी पेंशन खे घटायो वियो आहे। जीअं त सारे साल में 1 दफ़ो उहो इज़ाफ़ो मिले थो पेंशनर खे जेको तमामु घणो नाकाफ़ी आहे। उन जे लाइ मुतालबो इहो ई कयल आहे त 1 जेतिरो इज़ाफ़ो कयो वञे जेका साल में जुलाई में ॾिनो वञे थो। उन खां बाद में मुतालबो आहे सिहत कार्ड जो। 60 सालनि खां बाद में सरकारी मुलाज़िम बीमारियुनि जो शिकार थी वञनि था। उन्हनि बीमारियुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ वसीला नाकाफ़ी आहिनि, छो त पेंशनर जा वसीला अज़खुद घटिजी था वञनि पिया। उन जे लाइ हुकूमत सिंध खां मुतालबो कयो वियो आहे त सिहत कार्ड जल्द खां जल्द ॾिनो वञे त जीअं बीमारियुनि खे मुंहुं ॾेई सघिजे। ग्रेंड अलायंस हुकूमत सिंध खां मुतालबो थो करे त रिटायर सरकारी मुलाज़मनि जा पंहिंजा पैसा जेके किस्तुनि में कटिया विया आहिनि 1969 ईस्वी खां अॼु ताईं, जे हिन वक़्तु जीअं मां तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां, अॼु ताईं ज़िंदह मुलाज़मनि खे उहा रक़म न ॾिनी वई आहे जेका असांजी कटियल आहे। उहा गवर्नमेंट जे ख़ज़ाननि में मौजूदु आहे, पर हुकूमत ॾियण खां इनकारी आहे। सिंध पेंशनर्स ग्रेंड अलायंस हुकूमत सिंध खां मुतालबो करे थो त असां जूं कटियल किश्तियूं ग्रुप इंश्योरेंस, बेनिवोलेंट फंड, प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान मियां शहबाज़ शरीफ़ साहब जंहिंजो 10% इज़ाफ़ो पेंशन जो उन्हनि मुतालबनि मूजिबि पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं उन्हनि मुतालबनि जी मंज़ूरी ॾिनी वञे। ॿी सूरत में सिंध जा लखें रिटायर मुलाज़िम वज़ीर आला हाउस ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हाउस जो
वटि एहतजाज कंदा ऐं धरणनि जी सूरत में उते रोडनि ते मौजूदु हूंदा।